अस्सलाम वालेकुम लेडीज़ एंड जेंटलमैन, होप यू आर डूइंग गुड इन योर लाइफ्स। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं त जॾहिं असां हेॾां होॾां जूं ग़लति ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि ते एतबार कयूं था त पंहिंजनि ज़िंदगियुनि में केतिरो नुक़सानु खाऊं था। त दोस्तों जेकॾहिं तव्हांखे को बि फ़र्द मुंहिंजे लाइ अगरि चए ग़लति फीडिंग ॾिए थो ऐं तव्हां उन ते कुझु बि परसेंट अगरि एतबार कयो था त थिए ईअं थो जो असांजे दिमाग़ हिकिड़ी नेगेटिव थॉट्स क्रिएट करे थो ऐं नेगेटिव थॉट्स क्रिएट हुजण जे करे असां में हिकिड़ी बैड फीलिंग्स अचनि थियूं। त पोइ थिए ईअं थो जॾहिं असां प्रैक्टिकल लाइफ में हिक ॿिए सां फेस टू फेस मुलाक़ात कयूं था त उन नेगेटिव थॉट्स जे करे ऐं बैड फीलिंग्स जे करे असांजा बिहेव टुवर्ड्स हिक ॿिए जेके सुठा नथा रहनि ऐं रिलेशन ख़राबु थियणु शुरू थिए थो, तालुकात ख़राबु थी थो वञे। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि आहे इन्हनि ग़लति ॻाल्हियुनि जे ॿुधण जे करे अगरि जे असांजा के अहिड़ा तालुकात ख़राबु थी चुका आहिनि त उहे तेसि ताईं सही न थींदा जेसि ताईं असां इन्हनि इंट्रीज़ खे रिवर्स न कंदासीं, जेसि ताईं असां हिक ॿिए जे लाइ सोचूं सही न कंदासीं तेसि ताईं फीलिंग सही न थींदियूं। जे फीलिंग सही न थींदियूं त बिहेव सही न थींदा। त दोस्तों महिरबानी करे ॿुधल ॻाल्हियुनि ते एतबार न कयो ऐं जेके तव्हांजा तालुकात ख़राबु थी चुका आहिनि इन जे करे त इन्हनि इंट्रीज़ खे रिवर्स कयो, हिक ॿिए जे लाइ सोचूं बहितर कयो, फीलिंग्स बहितर कयो त बिहेव्स ऑटोमेटिकली हिक ॿिए जे लाइ बहितरीनु थींदा ऐं तव्हांजा तालुकात बहितर थियणु शुरू थींदा। त दोस्तों मोहबतुनि सां रहो, हिक ॿिए जे लाइ सुठियूं सोचूं रखो, हिक ॿिए जे लाइ पॉज़िटिव थॉट्स रखो ताकी तव्हांजा तालुकात सुठा रहनि। हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं ॿुधण खां अवॉइड कयो। त दोस्तों उमेदु आहे अॼु जी हिन वीडियो जे हवाले सां ऐं हिन डिस्कशन खां पोइ पाण कुझु तालुकात पंहिंजा बहितर कंदासीं ऐं जेके तालुकात ख़राबु थी चुका आहिनि उन्हनि खे रीबिल्ड कंदासीं ऐं ॿुधल ॻाल्हियुनि खां अवॉइड कंदासीं। त दोस्तों पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मोहबतुनि सां रहो, पॉज़िटिव थिंकिंग रखो हिक ॿिए जे लाइ। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए टॉपिक सां गॾु ॿी वीडियो में। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।